अस्सलाम वालेकुम दोस्तों, जे त असांजो लाइव अचण जो हिकु ख़ासि मक़सदु हूंदो आहे। उन हवाले सां मां तव्हांजो पंहिंजो अब्दुल रज़ाक लाशारी हींअर जेको आहे टालपुर स्टाफ ते असां बीठा जिते लाशारियुनि जो ॻोठ आहे। तक़रीबन 1500 हिते घर आहिनि। 1500 घरनि ते जेको मुश्तमिल आहे। उन सां गॾोगॾु हिते जेका सरकारी अस्पताल जेका ॾिनी वई हिननि खे साईं अहमद अली शाह जे तरफ़ां, ऐं उहो सरकारी अस्पताल जीअं बिल्डिंग तयारु थी आहे, बिल्डिंग तयारु थियण खां पोइ जेको आहे हींअर ताईं माना हिते को डॉक्टर हिते मौजूदु बि आहे, ऑन ड्यूटी आहे, पर हिते डॉक्टर अचे कोन थो। उन सां गॾोगॾु जेके कंपाउंडर आहे बेलाणी जो अरशद नालो ॿुधायो पंहिंजो, हुनजो अरशद नालो ॿुधायो पंहिंजे, उहो जेको हिते अचे थो, जेको 5 मिंट माना हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं बि वॾो आहे जेको माना हिते हाज़िरी भरे थो, 5 मिंट भरे करे वरी हितां निकिरी थो वञे। त चवण जो मक़सदु इहो आहे त हिते डॉक्टर बि जॾहिं हिकिड़ो मौजूदु आहे, ऑन ड्यूटी आहे, हिते डॉक्टर उहो कोन थो अचे। उन सां गॾोगॾु जेको हिते कंपाउंडर आहे, ऐं कंपाउंडर जेको अचे थो हफ़्ते में हिकिड़े चकर, हफ़्ते खां बाद जेको उहो हिते कोन थो अचे। ऐं उन सां गॾोगॾु दोस्तो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हीअ जेका बिल्डिंग आहे, हे टालपुर स्टाफ जेको क़ौमी शहरा ते बिल्डिंग ठहियल आहे, ऐं हिते जेको 1500 घर आहिनि, जो 1500 घरनि ते ॻोठ मुश्तमिल आहिनि। हिते 3 ॻोठ आहिनि जेको लाशारी बिरादरी जा आहिनि। उन सां गॾोगॾु हींअर जेका हिकिड़ी पोड़ी अम्मा आहे जेका हींअर जेको आई आहे दवा वठण, उते डॉक्टर मौजूदु कोन्हे। उन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो अमराव आहे जंहिंखे खणी आया आहिनि अस्पताल में, जेको हींअर साम्हूं पिया तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारी पिया, हीउ साम्हूं पियो आहे। उनजी बि हालत तव्हां ॾिसो, हेॾो हुनजा जेके वारस बीठा आहिनि, ऐं उन्हनि असांखे फोन करे घुराए चए असांजो वॾो हिकिड़ो ज़ुल्म आहे, हिकिड़ो वॾो कहर आहे, उहो इन जे करे आहे जेको हिते डॉक्टर माना ऑन ड्यूटी हुजण बावजूद बि जेको हिते कोन थो अचे। वधीक हिन अम्मा खां पुछो त हिन अम्मा जो छा चवणु आहे? जी अम्मा, असांखे मजबूर कयो अथसि, यतीमनि खे छिकायो अथसि, असां कहिड़ो ॾोह कयो आहे, सरकार जो ड्यूटियूं वियूं, असांजा कोच भरना पिया आहिनि, असां सफ़ा बेधिड़का थिया पिया आहियूं, असांजो शरात कयो न बाबा, असां त सफ़ा बेधिड़का थिया पिया आहियूं। असांखे न को मालिकी आहे, न को वारिस आहे, न को असांखे, असांजे जवान छोकिरियूं वेठियूं आहिनि, उहे असां काॾे कयूं बाबा, असांजी दरख़्वास्त ॿुधो न। मरीज़ पियो आहे, हुनजी बीमारी जी कजो, अस्पताल जो असां मालिकी त कयो न। तो बाबा असां तुंहिंजा आहियूं, वीचारी आहियूं, असां ग़रीब आहियूं, पेट पालियूं जा असां बीमारी जी कयूं। बाबा असांजी दरख़्वास्त ॿुधो न, न त भले मथे वञूं पुकारियूं डाकदार ज़ोलमी ख़ुदा पुॼियसि, रुॻो कुंजियूं भी मालनि खेड़ियूं अथसि, उहा निंढड़की पई आहे, सिधा सिधा वेच खा गया। हाँ ओ आप हंकी फड़ोस मारी ढोती थी, असां केॾे वञूं, असां है माल गरीब यतीम, बच्चे मेरे मजदूरी ते वतन, मेरा हाकिम मेरा ज़ाकिर, असां बच्चा आखी करे मजदूर मां जदी मां केॾे वञा दवा घिनण या डॉक्टर है ई कोन, मरी वियो। दोस्तों, जे त अम्मा जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, मरीज़ आहे जेको लाइव तव्हांखे ॾेखारियो आहे, मरीज़ पियो आहे, हिनखे पेट में सूर पियो आहे, जेको पेट जे सूर जे करे जेको आहे हींअर हिते अस्पताल में खणी आया अथसि, पर डॉक्टर जे न हुजण जे करे जेको हीउ ॾिसो था पिया, हीउ साम्हूं तव्हांजे साम्हूं आहे, लाइव ॾेखारे सघनि, हीउ लाइव तव्हांखे ॾेखारियो पिया। हीउ ॾिसो, हिनखे पेट में सूर अलाए छा वकड़ पइजी आहे, पर गुर्बत हुजण जे करे, हिन गुर्बत हुजण जे करे जेको हीउ माना शहर कोन था वञी सघनि। हिननि खे साईं अहमद अली शाह जे तरफ़ां जेका आहे अस्पताल ॾिनी वई, हीअ बिल्डिंग ॾिनी वई, पर हुन जो को बि हिन ॻोठाणनि खे फ़ाइदो न मिलियो। ऐं हिन जो जेको फंड अचे थो पियो, उहो डॉक्टर साहिबु जेको हिते इंचार्ज आहे, उहो विकिरो करे जेको माना पंहिंजे माना बच्चनि खे, पंहिंजे बच्चनि खे आराम थो कराए। त चवण जो मक़सदु इहे त हीअ जेके ग़रीब मिसकिन आहिनि, तव्हां ॾिसी सघो था, हीअ अम्मा जेका आहे अखियुनि खां बि घटि थी ॾिसे, हीअ अम्मा अखियुनि खां बि घटि थी ॾिसे। ऐं हीउ ॾिसो, हीउ जेको पियो आहे, हीउ मरीज़ पियो आहे, हिनखे पेट में वकड़ पइजी वियो आहे। उन सां गॾोगॾु हिते कंहिं बि असां हिन खां DHO नौशर फिरोज़ खां मुतालबो कयूं था त हीउ जेके ॻोठ टालपुर जेको आहे, हिते जेको अस्पताल ॾिनी आहे, अस्पताल बिल्डिंग ॾिनी वई आहे, हिन में जेको डॉक्टर जेको हिते माना तव्हां रखियो आहे, उहो डॉक्टर हिकिड़ो ॾींहुं बि जेको आहे हिते माना ड्यूटी कोन थो करे। ऐं जेको कंपाउंडर रखियो आहे, जेको बेलाणी जो आहे, अरशद नालो ॿुधायो पंहिंजो हुनजो, उहो बि हफ़्ते में हिकिड़े चकर अचे थो, जेके दवायूं आहिनि उहे बि पंहिंजी जेब में खयूं पासो ॾे निकितो हलियो थो वञे। त आख़िर हिननि सां इंसाफ़ केरु कंदो? असां हिन DHO नौशर फिरोज़ खां मुतालबो था कयूं, ऐं आला अमलदारनि खां मुतालबो था कयूं
त जेको जल्द से जल्द जेको हिन ॻोठ जेको टालपुर लाशारी जेके न हिते डॉक्टर जेको मुक़ररु कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु जेको हिते कंपाउंडर रखियो वियो आहे उनखे बि जेको ड्यूटी ते मुक़ररु कयो वञे जीअं हिते ड्यूटी ते वधीक ॻोठाणा असां सां मौजूदु आहिनि असां हुननि सां बि ॻाल्हाईंदासीं उन्हनि जो छा चवणु आहे अदा छा चवणु आहे तव्हांजो जेको इहो ॻोठ जेको आहे अस्पताल मुक़ररु थिया पर हिन में को डॉक्टर वग़ैरह कोन्हे तव्हांजो छा चवणु आहे वाले साईं अस्पताल सुठो टाइम ॾियो आहे तक़रीबन असांजा हिते 2-3 अहिड़ा मरीज़ बि आहे जेके हितां असां माना मजबूरी ख़ातिर करे माना अस्पताल में न हुअण सबबु हितां असां माना लाश खणी आया आहियूं सही ऐं तक़रीबन एक्सीडेंट थींदा आहिनि पाड़े में कॾहिं बि असां एक्सीडेंट जेके बि थिया आहिनि उहे हिन अस्पताल मां करे सही न थी विया आहिनि सही वजह इहा आहे असां वटि हिते डॉक्टर मौजूदु आहिनि सही हाँ दोस्तों जीअं त तव्हांखे ॾेखारियोसीं मरीज़ बि ॾेखारियोसीं उन सां गॾोगॾु जेके ॻोठाणा बि असां सां मौजूदु आहिनि पर ॻोठाणा जेके हिरास में आहिनि हिरासा जीअं थींदो आहे उहो माना हिते हिकिड़ो वॾो हिरास आहे उन हवाले सां ऐं असां वरी बि DHO नौशर फिरोज़ खां मुतालबो कयूं था त हीअ जेका टालपुर स्टाफ ते जेका टालपुर ॻोठ में जेका सरकारी अस्पताल आहे इन में डॉक्टर जेको मुक़ररु कयो आहे उनखे पाबंद करे जीअं माना ड्यूटी ते ड्यूटी ते अचे ऐं ड्यूटी खे टाइम ॾिए ऐं उन सां गॾोगॾु जेको कंपाउंडर हिते मुक़ररु कयो आहे अक्सर जेको बेलियानी जो आहे उन खां बि इहो असां जेको DHO खां मुतालबो कंदासीं त उन्हनि खे सख़्ती सां चयो वञे जीअं हिते पंहिंजी जेका पघार खणंदा पिया सरकारी पघार खणंदा पिया त अची हिते ड्यूटी कनि ऐं जेके बेवस लाचार मजबूर ऐं ग़रीब माण्हू आहिनि जेके अबो हुजनि आहिनि हितां ॻोठाणा उन्हनि खे जेको वधि में वधि जेको आहे उन्हनि खे दवाऊं ॾिनियूं वञनि ऐं उन सां गॾोगॾु हिननि खे जो रोड आहे रोड जी भर में एक्सीडेंट वग़ैरह थिए थो पियो पर हुते माना हिकिड़े अस्पताल न हुजण करे हिननि ग़रीबनि मिसकिननि जा अलाए केतिरा माण्हू मरी बि चुका आहिनि आख़िर असां इहो ई चवंदासीं DHO खां वरी बि मां परज़ोर अपील कंदुसि त ख़ुदारा जेका अस्पताल जी बिल्डिंग मिली आहे लाशार बिरादरी खे इन ते डॉक्टर मुक़ररु कयो वञे जो न त ॿी सूरत में इंशाअल्लाह ताला बिरादरी सां गॾु असां जेको DHO जे ख़िलाफ़ जेको DHO नौशर ख़िलाफ़ असां जेको धरणो हणंदासीं उहो धरणो क़ौमी शहरा ते हूंदो ऐं उहो धरणो ओसी ताईं जारी रहंदो जेसीं ताईं असांजा जाइज़ ऐं बुनियादी मसइला हल न थींदा ऐं जाइज़ जेके असांजा मुतालबा आहिनि जेके डॉक्टर ऐं कंपाउंडर उहो न ईंदा तेसि ताईं असां जेको आहे इंशाअल्लाह ताला उहो धरणो जारी रखंदासीं दोस्तो वधीक मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ स्कूल जी जेका अस्पताल जी बिल्डिंग आहे हीअ तव्हांखे लाइव मंदिर ॾेखारियूं पिया अस्पताल जी बिल्डिंग आहे अस्पताल जी बिल्डिंग जे बावजूदि हिते ॾिसो था पिया पर का अस्पताल में हिते जेका दीवार कोन्हे हीअ दीवार जेको आहे उहो दीवार खपाए खणी विया आहिनि ऐं ॾिसो था रिंद बिरादरी जो आहे हीअ पाड़ेसिरी आहे जेको आहे हिते लाशार बिरादरी सां गॾु रिंद बिरादरी जा बि आहिनि हीअ मरीज़ आहे हीअ अची पहुतो आहे हिते अस्पताल में वधीक हिन खां पुछंदासीं त हिन जो छा चवणो आहे गीता साहिब छा चवणो आहे तव्हांजो तबियत सही न आहे कल्ह आयुमि 3 ॾींहं आयुमि रोज़ अचां थो अस्पताल बंदि आहे सही अस्पताल खुले ई नथो जेॾी महिल चवंदा का ॻाल्हि पाड़े अस्पताल उहो बंदि हुजे त हुनखे पोइ छा फ़ाइदो थियो हक़ीक़त आहे ॿुधई पाड़े अस्पताल छॾे ॿिए जा अधिकारी वञो हक़ीक़त आहे इहे करे अस्पताल 15 या 15 वजह छा आहे मसइलो छा आहे पघार था खणण हुकूमत जो आहे छा करे 15 को पियो आहे न तव्हांजो छा चवणु आहे माना हर रोज़ बंदि आहे या अॼु बंदि न त डेली बंदि आहे छो वञी हफ़्तो थियो 15 अस्पताल को पियो हिते डॉक्टर वग़ैरह कोन थो जेको बि का न कंपाउंडर न डॉक्टर का छे न ताव लॻो पियो अच्छा हिन अस्पताल में भला हिते डॉक्टर मुक़ररु आहे सही हिते ड्यूटी ते आहे डॉक्टर आहे हिते पर डॉक्टर ज़ाहिर कोन्हे हिते अच्छा ज़ाहिर कोन थिए बाक़ी मुक़ररु थियल आहे हा मुक़ररु थियल आहे माना ऑन ड्यूटी आहे न हिते अचे कोन थो अचे कोन थो बसि ऐं दवाऊं वग़ैरह जेको माना जो फंड अचे थो अस्पताल जो उहो काढे थो वञे उहा का ख़बर न आहे कंहिंखे ॾियनि था नथा ॾियनि उहो असांखे बचाईंदा ॾियनि था हफ़्तो थियो पूरो अस्पताल बंदि लॻो पियो आहे अच्छा का सम्झ में ॻाल्हि नथी अचे छा चकर छा आहे सही दोस्तो जीअं त इहे ॻोठ जेको आहिनि हाजी मीर मोहन जो रवासी आहे जेको हिते भर पासे जा रवासी आहिनि इहे हिन अस्पताल में आया ॾिसो हाणे असां त बीठा हुआसीं पर हुन सां गॾोगॾु चाचो बि अची पहुतो आहे पर हिन बि इहा ई शिकायत कई त हिते डॉक्टर मुक़ररु आहे पर ड्यूटी ते कोन थो अचे ड्यूटी कोन थो करे ऐं उन सां गॾोगॾु कंपाउंडर मुक़ररु आहे पर उहो बि ड्यूटी ते कोन थो अचे ऐं जेको फंड जी जेके टेबलेट वग़ैरह जेके दवायूं अचनि थियूं उहो पंहिंजे बच्चनि खे हाराम खाराईंदा पिया उहो जेको ग़रीबनि मिसकिननि जो आहे उहो दवाऊं विकिरो करे ऐं पंहिंजे बच्चनि खे हाराम खाराईंदा मां उन्हनि डॉक्टरनि खां हिन लाइव ज़रिए इहो ई चवां थो त भाई ख़ुदा तव्हांजी लखे रुपया पघार आहे लखे रुपया पघार आहे जेको तव्हां हिन अबो ग़रीब मिसकिननि जो हक़ खाओ था छा तव्हांखे मरणो न आहे छा तव्हांखे अॻिते वधणो न आहे छा तव्हां क़बर में कोन ईंदो छा क़बर में तव्हां खां पुछा कोन थींदी पाण ख़ुदा खे मञो पंहिंजे बच्चनि खे हक़ लाल जी पघार खारायो जेके तव्हांजी लखे रुपया पघार आहे हिकिड़ो चइजे पघार घटि आहे
पर पगार लखे रुपए पगार आहे तव्हां हुनखे पंहिंजे बच्चनि खे उहा हक़ लाल जी रोज़ी करे खारायो ऐं हिते अची जेको हिन बजो अबो चाहे ग़रीब क़ौम या मज़लूम क़ौम जेके रहनि थियूं पियूं लाचार बिरादरी या हेॾो पंहिंजा रिंद ॿिया जेके उस पास जा तक़रीबन सवे ॻोठ आहिनि जेके हिन अस्पताल ते जेके अचनि था पिया उहो ख़ाली वापसी वञनि था। वरी बि मां DHO खां इहो ई मुतालबो कंदुसि त DHO खुदा रा पंहिंजे ख़ुदा खे ॾिस तोखे बि मरणो आहे। हिते जेके तुंहिंजा जेके नायल डॉक्टर आहिनि जेके हराम जूं पगारूं खाईंदा पिया जेके अस्पताल में मुक़रर आहिनि पर ड्यूटी ते कोन था अचनि। इंशाअल्लाह ताला दोस्तो हिन बिरादरी सां गॾु अगरि असांजो DHO मुतालबो पूरो न कयो त हिन बिरादरी सां गॾु रिंद बिरादरी सां गॾु लाचार बिरादरी सां गॾु ऐं ॿिया जेके सवे ॻोठ आहिनि उन्हनि सां गॾिजी असां हिन क़ौमी शरह ते धरणो हणंदासीं। उहो धरणो ओसी ताईं जारी रहंदो जेसीं ताईं असांजा जाइज़ मुतालबा या जेसीं ताईं डॉक्टर ऐं जो कंपाउंडर ऐं जेका हितां जी जेका माना फंड में जेके दवायूं अचनि थियूं उहे न मिलंदियूं तेसि ताईं असांजो धरणो जारी रहंदो।